अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम डायरी जी कुछ महीना अॻु महरापुर में शहीद थियल सहाफ़ी अजीज मेमन जे क़त्ल जे हवाले सां सिंध हुकूमत पारां जोड़ियल GIT टीम जो अहम इजलास GIT टीम जे सरबराह गुलाम नबी मेमन जे सदारत हेठि DIG ऑफिस में शुरू थी वियो आहे। इजलास में DIG शहीद बेनज़ीराबाद मज़हर नवाज़ शेख, SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर हुसैन तुन्यू, SSP नौशरो फिरोज़ डॉक्टर फारूक अहमद तुन्यू, लम्स जाम छोरो जे फोरेंसिक लेबोरेटरी जे इंचार्ज समेत हसास इदारनि जा मेंबर शरीक आहिनि। ॿुधायो पियो वञे त इजलास में शहीद अजीज मेमन जे क़त्ल केस में मुबैना जवाबदारनि जा नाला प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए ज़ाहिर कया वेंदा। ॿुधायो पियो वञे त पुलिस शहीद अजीज मेमन जे क़त्ल कंदड़ जवाबदारनि जो पतो लॻाए छॾियो आहे ऐं हिकु मुबैना कातिल नज़ीर सहतो खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त इंतहाई बाख़बर ज़रियनि वटां ॼाण मिली आहे त शहीद अजीज मेमन जे क़त्ल केस में महरापुर जे हिकु अहम सियासी शख़्सियत मुलविस आहे, जंहिंखे पुलिस अॼु ॾींहं ताईं जांच में शामिल न कयो आहे। होॾां शहीद अजीज मेमन जे भाउ इंजीनियर हफीज़ुर रहमान मेमन राब्ते करण ते ॿुधायो त पुलिस मूंसां अञा ताईं राब्तो न कयो आहे ऐं मूं मीडिया ते जवाबदारनि जे बारे में ख़बरूं ॿुधायूं आहिनि। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरूं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।